सुप्रीम कोर्ट में सेनेटर फैसल वावडा ऐं एमके मगवान मुस्तफ़ा कमाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जे पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी। अदालत जी तलबीअ ते फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल अदालत में पेश। अदालत मुस्तफ़ा कमाल जी तकड़ी माफ़ी वारी इस्तदा रद्द करे छॾी। प्रेस कॉन्फ्रेंस नशर करण ते टीवी चैनल्स खे तौहीन अदालत जा शोकास नोटिस जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स न आहिनि त पार्लियामेंट में अदलिया जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। असां इहो सम्झूं था त हिकु आईनी इदारो आहे। क़ौम खे हिकु क़ाबिल एहतराम अदलिया ऐं फ़ाल पार्लियामेंट घुर्जे। हिकु आईनी इदारो ॿिए आईनी इदारे ते हमलो करे त को फ़ाइदो न आहे। चीन जी तरक्की असां सभिनी लाइ हिकु बहितरीन मिसाल आहे। चीन जे शहर शेंज़न तोरे वक़्त में तरक्की जूं मंज़िलूं तय कयूं आहिनि। कुझु ॾहाका अॻु शेंज़न शहर मुहाणनि जो नंढो ॻोठु हो। दुनिया खे चीन जी तरक्की मां सिखणु घुर्जे। अॼु पाकिस्तान जी मईशत जो चीन सां को मुक़ाबिलो नाहे। पाकिस्तान में सीड़पकारी में आसानी लाइ बिज़नेस काउंसिल क़ाइमु कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चीन जे शहर शेंज़न में पाक चाइना बिज़नेस फोरम जी तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन यात्रा शेंज़न में पाक चाइना बिज़नेस फोरम जी तक़रीब। वज़ीर आज़म शरीक नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान में ज़राअत समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी जा मौक़िआ मौजूदु आहिनि। SIFC सीड़पकारी जी हौसला अफ़ज़ाई लाइ क़दम खणी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त महांगाई पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो आहे। महांगाई जी शरह में घटिताई अची रही आहे। पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रस्ते ते हली रही आहे। हलंदड़ साल करंट अकाउंट खसारो $1 अरब खां घटि रहंदो। महांगाई जी शरह 38 मां घटिजी 11% ताईं अची वई आहे। व्याज जी शरह जे मामले ते असांखे हलंदड़ साल ॾिसणो पवंदो। हुकूमत इक़्तिसादी सुधारनि जी एजेंडा ते ध्यानु ॾेई रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी शेंज़न में चीनी कंपनी ट्राशन होल्डिंग्स जे बानी ऐं चेयरमैन ज़ू ज़ाओजियांग सां मुलाक़ात। चीनी कंपनी पारां पाकिस्तान में पंहिंजा मोबाइल ठाहिण जे यूनिट में सीड़पकारीअ में दिलचस्पी जो इज़हार। चीनी कंपनी पारां मोबाइल फ़ोन्स जी तैयारी, इलेक्ट्रिक बाइक्स, जदीद ज़राअत, फिनटेक में सीड़पकारीअ में बि दिलचस्पी जो इज़हार। वज़ीर आज़म वफ़ाक़ी वज़ीरनि खे चीनी कंपनी सां गॾिजी हिकमत अमली तैयार करण जी हिदायत कंदे चयो आहे त हुकूमत परॾेही सीड़पकारनि ऐं कारोबारी शख़्सियतुनि खे सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। पाकिस्तान हर क़िस्म जा वसीला मौजूदु आहिनि। असां वटि सभ खां वॾी ताक़त असांजी नौजवान इफ़रादी क़ुवत आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीरपुर माथिले जे शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल केस जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। वॾे वज़ीर सिंध जर्नलिस्ट काउंसिल जी दरख़्वास्त ते सूबाई घरू वज़ीर खे अदालती कमीशन जोड़ण जूं हिदायतूं जारी कयूं। वॾे वज़ीर पंहिंजे हुकुम में चयो आहे त शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल केस जी जांच लाइ हाई कोर्ट जे जज जी सरबराही में कमीशन जोड़ी वञे। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान लाइ $25 करोड़ कर्ज़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एशियाई तरक्याती बैंक तरफ़ां मिलंदड़ रक़म ज़रिए हुकूमत खे इंफ्रास्ट्रक्चर में जुटादार सीड़पकारीअ में मदद लाइ फ़राहम कई वेंदी। फंड्स मां हुकूमत खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी ख़िदमतुनि में मदद मिलंदी। पधिराई में ॼाणायो वियो आहे त एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तानी हुकूमत जे सुधारनि में मदद करे रही आहे। FIA समाजी अॻवान सारिम बनी खे इंसानी स्मगलिंग जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे वरितो। ज़रियनि मूजिबि अॼु सारिम बनी जीअं ई अमरीका खां कराची एयरपोर्ट पहुतो त FIA जे एंटी ह्यूमन एंड ट्रैफिकिंग टीम खेसि हिरासत में वरितो। FIA इख़्तियारनि मूजिबि सारिम बनी खे अमरीकी हुकूमत जी शिकायत ते गिरफ़्तार कयो वियो। मथसि 25 खां वधीक ॿारनि खे ग़ैर क़ानूनी तरीक़े सां अमरीका मोकिलण जो इल्ज़ाम आहे।
भारतीय चूंडनि में 400 सीटूं हासिल करण जी दावा कंदड़ नरेंद्र मोदी के धचको वडी अक्सरियत माणे न सघियो। भारतीय जनता पार्टी सादी अक्सरियत खां महरूम एनडीए इतिहाद जे अॼोकी गॼाणीअ में नरेंद्र मोदी के टियों भेरियों वज़ीर आज़म बणाइण जो इम्कान। बीजेपी के माज़ी में 303 सीटुनि जी भेट में हिन भेरे 240 सीटूं मिली सघियूं। 543 रुकनी लोकसभा में सादी अक्सरियत लाइ 272 सीटूं घुरबल। बीजेपी के पंहिंजे गढ़ उत्तर प्रदेश में शिकस्त। बाबरी मस्जिद जी जगह ते राम मंदिर ठाहींदड़ बीजेपी अयोध्या में हार मनी वरिती। तमिलनाडु मां बि मुकमल सफ़ायो। महाराष्ट्र में राहुल गांधी जो इतिहाद एनडीए खां अॻिते ओलह बंगाल में बि ममता बनर्जी छानियो। भारत जी मुखालिफ़ धुर पार्टी कांग्रेस के 94 सीटुनि ते कामयाबी। 2019 जी भेट में हिन भेरे 42 सीटूं वधीक खटे वरितियूं। हुकूमत ठाहिण नामुमकिन। कांग्रेस अॻवान राहुल गांधी चयो आहे त हिन हुकूमती मशीनरी ख़िलाफ़ चूंड विढ़ी आहे। संदन वेड़ भारतीय आइन खे बचाइण लाइ हुई। भारत जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे त उन्हनि खे मोदी न घुर्जे। इलेक्शन कमीशन आम चूंडनि में चूंड मुहिम जे ख़र्चनि जा तफ़सील जमा न कराइण जो नोटिस वठी छॾियो आहे। 40 सियासी जमायतुनि जे अॻवाननि खे अॼु तलब कयो वियो। तलब कयल अॻवाननि में अख्तर मिंगल, अख्तर इक़बाल डार, इफ़्तिख़ार चौधरी, असफंद यारवरी, जमशेद दस्ती, चौधरी शुजात हुसैन ऐं राजा अब्बास नासिर शामिल। पाकिस्तान रेलवे पारां ईद उल अज़हा जे मौक़े ते 3 ख़ासि रेलगाॾियूं हलाई वेंदियूं। रेलवे तर्जमान मूजिबि ईद जे मौक़े ते कराची खां 2 ऐं कोयटा खां 1 ईद स्पेशल ट्रेन हलाई वेंदी। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते 6:30 वॻे कराची खां पेशावर रवानी थींदी। ॿी ईद स्पेशल ट्रेन 14 जून ते कोयटा खां राति जो 10 वॻे रावलपिंडी रवानी थींदी। मीरपुर बुरड़ो भरसा ॻोठ सलमान बुरड़ो मां नौजवान मुबैना तौर अगवा। ज़मीन ते सुतल नौजवान अता हुसैन बुरड़ो खे हथियारबंद अगवा करे विया। वारसन मूजिबि नौजवान ज़मीन ते बोरिंग ते सुतल हो जेको सुबुह जो गुम थी वियो। ज़मीन ते रत जा निशान लॻल आहिनि। लॻे थो त नौजवान अगवा थी वियो आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु माहौलियात आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंध में बि माहौलियात जे ॾिहाड़े ते वणकारी मुहिम, वॉक, रैलियूं, सेमिनार ऐं ॿियूं तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। माहौलियात जो ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु अवाम में माहौलियात जी बहितरी ऐं गदिलाइण जे ख़ात्मे बाबति शऊर ऐं आगाही ॾियणु आहे। सिंध में अॼु खां 7 जून ताईं तूफ़ान ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि मुल्क में घटि शिदत वारनि ओलह जी बरसातुनि जो सिस्टम दाख़िल थी सघे थो। दादू में अॼु कुझु हंधनि ते हल्की बरसात पइजी सघे थी। 6 जून ते जामशोरो, लाड़कानी, कंब, शहदाद कोट ऐं कश्मीर में हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसात जे सिस्टम सबबि कराची में कारा ककर छानियल। गर्मी पद 33 खां 35 डिग्री सेंटीग्रेड रही सघे थो। ICC T20 वर्ल्ड कप में दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड ऐं स्कॉटलैंड विच में मैच बरसात जे वर चढ़ी वई। नीदरलैंड नेपाल खे शिकस्त ॾेई बक़ीमती पॉइंट्स हासिल करे वरितियूं।